अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद कयां थो तव्हां ख़ुशि हूंदो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। दोस्तों, अॼु असां थंबनेल ठाहिणु सिखंदासीं। तव्हां यूट्यूब ते वीडियोज़ ॾिसंदा आहियो त उन जे मथां हिकिड़ो थंबनेल लॻल हूंदो आहे। उनखे जंहिं ते कुझु टैक्स लिखियल हूंदी आहे, कुझु अखरनि में लिखियल हूंदी आहे, उहो थंबनेल ठाहींदासीं। छो जो थंबनेल जेको हूंदो आहे असांजो 5 सेकंडनि जो हूंदो आहे। जॾहिं असां वीडियो एडिटिंग करणु वेंदा आहियूं त उन में 5 सेकंडनि जो हूंदो आहे। थंबनेल जी असां साइज़ रखंदा आहियूं, टाइमिंग रखंदा आहियूं। त उन 5 सेकंडनि में असांजो सॼो मैसेज हूंदो आहे त हिन में छा थी रहियो आहे। त असांजो प्रोजेक्ट ओपन थी चुको आहे। असां ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं तस्वीर ऐं उन जे मथां कुझु टेक्स्ट कंदासीं। त अॼु असां जेको थंबनेल ठाहे रहिया आहियूं उहो कार क्रैश जो ठाहे रहिया आहियूं। असां ड्रैग एंड ड्रॉप कयोसीं फोटोशॉप में। हाणे तस्वीर असांजी अची चुकी आहे। असां तस्वीर खे 1080 में फिट कंदासीं। तव्हांखे कंट्रोल टी करे मां सेखारियो आहे, इंटर कंदासीं। हाणे असांजी हिन तस्वीर जे मथां कुझु टैक्स लिखणी आहे। अगरि असां टैक्स डायरेक्ट लिखंदासीं त कुझु असांजी टैक्स छुपी वेंदी। उन जे करे असांखे सभ खां पहिरियां हिकिड़ो शेडो असां ठाहींदा आहियूं, जेको शेडो छा कंदो आहे, उहो शेडो उन टैक्स खे ॿाहिरि कढी असांखे ॾींदो आहे। त सभ खां पहिरियां असां वञूं था कलर में। कलर खे वञी असां ब्लैक कलर था कयूंसि। ब्लैक कलर सिलेक्ट करण खां पोइ हिते असां हिन खे आयासीं ट्राइंगल टूल मां तव्हांखे सेखारे चुको आहियां। हितां अची नंढड़ी असां हिकिड़ी पटी कढीसीं, जेका तव्हांखे हितां मां सेखारे चुको आहियां। त जीअं असां हुनखे छॾींदा आहियूं त प्रॉपर्टी में अची वेंदा आहियूं। त असांजो ट्रांसपेरेंट हिन महिल सिलेक्ट थियल हुयो। असां हिनखे कलर ॾींदासीं ऐं ब्लैक कलर ॾिनोसीं। वरी हिन जे ॿाहिरां हिन जी साइड में वरी हिनखे स्टोक मिलियल आहे, जेको असां हिन बॉर्डर आहे उहो असां ट्रांसपेरेंट कंदासीं। हीअ जेका तव्हांखे अछे कलर विच में लकीर थी अचे, इहो ट्रांसपेरेंट आहे। हाणे ॾिसो त असांजो हिन जे मथां बॉर्डर ख़तमु थी वियो। हाणे तव्हां ॾिसंदो त यार हिन जे पोयां जेका तस्वीर हुई उहा लिकी वई आहे। हाणे उहा जो लिकी वई त असांखे कीअं मैसेज मिले। त सभ खां पहिरियां असां हिन जी छा कंदासीं, जॾहिं असांजो ट्राइंगल आहे, हीअ असांजी तस्वीर आहे। असां ट्राइंगल खे जॾहिं क्लिक था कयूं त हिते ओपेसिटी तव्हांखे नज़र अचे थी 100% आहे, फिल 100% आहे। त असां छा कंदासीं, ओपेसिटी में असां वियासीं। उन जी वञी ओपेसिटी असां 36 कईसीं त हेतिरो थो ॾिसण में अचे। त असां छा था कयूंसीं, हिनखे टैक्स में लिखी था वठूंसि 40% असां ओपेसिटी था हिन कयूं। हाणे असांजी इहा ओपेसिटी 40% आहे त हीअ ॾिसण में अचे थी। तव्हां ॾिसो ॾाढो मज़ेदार नज़र पियो थो। हाणे असां हिन मथां टैक्स खे सिलेक्ट कंदासीं ऐं टैक्स लिखंदासीं। अचे लिखूं था कार क्रैश। कार क्रैश असां लिखियो आहे। तव्हांखे नज़र न ईंदी हूंदी, छो जो हिन जो कलर असां हेॾे सिलेक्ट कुझु ॿियो थियल आहे। त सभ खां पहिरियां असां कलर में आयासीं ऐं हुनखे अचे असां वाइट कयोसीं। जॾहिं असां वाइट कलर खे कयोसीं त असांखे ॾिसणु शुरू थी। पर असां हिन जी छा था कयूंसि, थोरी टैक्स जी साइज़ वधाईंदा। कार क्रैशिंग कंप्लीशन असांजी हिकिड़ी टैक्स थी वई। असां वरी हिकिड़ी ॿी लेयर वठंदासीं। उन में असां वरी कार क्रैश कंप्लीशन वरी असां ॿी लाइन में ठाहियोसीं। त असां कार जी साइज़ खे थोरो मथे कंदासीं ऐं हिन जी साइज़ खे थोरो 50 जी जॻह ते असां हिनखे 70 था कयूं। ऐं हेॾे हर जॻह ते बोल्ड आहे। जीअं असां कंप्लीशन में जेका स्पेस घटि ॾिनल आहे विच में लेटरनि खे, असांजी उहा थोरी असां स्पेस हिन जी वधाईंदासीं। त असां सभ खां पहिरियां लेयर खे सिलेक्ट कंदासीं। लेयर सिलेक्ट करण खां पोइ हिते प्रॉपर्टी में ईंदासीं। प्रॉपर्टी में अची एडवांस में ईंदासीं। एडवांस में जीअं असां ईंदासीं त 55 जिते लिखियल आहे, असां हिनखे 120 था कयूं। 120 करण खां पोइ हिते जॾहिं असां बंदि कंदासीं त असांजी हीअं थोरो मज़ो करे पई। पर अञा चऊं था असां हिनखे थोरी अञा वधीक स्पेस हुजे त वरी इन जे हेठां टैक्स लिखियल आहे, जेका 65 खां मथे बि तादाद में अची सघे थी। त असां हिनखे 90 था ॾियूंसि। जॾहिं असां हिनखे 90 कईसीं, ॾिसो त हिन जी ॾाढी टैक्स खे स्पेस अची वई ऐं थोरी डिघी थी वई आहे। हाणे असांजी हीअ हिते डिघी थी वई।
थोरो सां हिनखे अञा हेठि कंदासीं ऐं कार क्रैश खे थोरो सां अॻिते करे ईंदासीं। हाणे असां इन में छा कंदासीं, ॿ कलर कंदासीं जीअं खुली बीहे, छो जो हे एॾो खुली न पियो बीहे हिकिड़ो कलर जे करे। असां कंप्लीशन खे कलर था कयूं। हमेशह जेको तव्हां कलर ॾिठो हूंदो येलो, हे असां कलर येलो कयो अथऊं। तव्हां पाण ॾिसो त कार कंप्लीशन जो कलर खुली बीह रहियो आहे ऐं ॾाढो मज़ो पियो करे ॾिसण में। त तव्हां हिनखे अहिड़े हिसाब सां ठाहे सघो था। टेक्स्ट जेका जिथे तव्हांखे सवली लॻे तव्हां उते ठाहे सघो, लिखी सघो था। हेठां बि तव्हां लिखी सघो था, हिन इलाइक़े में बि लिखी सघो था। असां इन इलाइक़े में बि हिनखे खणी अची सघूं था। असां हिन जो ग्रुप था ठाहियूं। ग्रुप जॾहिं ठही वियो असांजो त असां ग्रुप खे हेठि खणी था अचूं। तव्हांजे साम्हूं हे ग्रुप हेठि पियो थो अचे, पर तव्हांजी दिलि चवे थी त न यार असां कार जो बि कलर रेड कयूं, छो जो असांजे हिन बैकग्राउंड में बि रेड कलर नज़र अचे थो पियो थोरो थोरो। कार खे सिलेक्ट कयोसीं, कार खे सिलेक्ट कयोसीं ऐं प्रॉपर्टी में आयासीं ऐं कलर खे सिलेक्ट कयोसीं। कलर खे सिलेक्ट करण खां पोइ हिते जॾहिं असां कंदासीं त जेको बि तव्हां कलर खणणु चाहींदव उन ते अगरि हे जीअं असांखे कलर शो कराए थो पियो त असांजो कलर अची वियो आहे। हाणे असां कलर सिलेक्ट कयोसीं ऐं प्रॉपर्टी खे बंदि कयोसीं त कार क्रैश जो अची वियो। पर अञा तव्हां हिन कार क्रैश खे वरी पोयां बॉर्डर ॾियणु चाहे त स्टॉक उनखे चयो वेंदो आहे। त असां हिते डायरेक्ट लेयर खे सिलेक्ट कंदासीं ऐं स्टॉक में हिते ईंदासीं त हे स्टॉक लिखियलु आहे। हिकिड़ो इनर शेडो हूंदो आहे, इनर गिलो हूंदो आहे। असां स्टॉक खे था खणूं। जीअं असां क्लिक कयोसीं स्टॉक खे त स्टॉक हिनखे ऑलरेडी अची वियो, छो जो मुंहिंजो पहिरियां कुझु सिलेक्ट थियलु हुयो उन जे करे। हाणे हिन जो असांजो स्टॉक कहिड़ो सिलेक्ट, कलर कहिड़ो थियलु हुयो, ब्लू थियलु आहे। असां 3 पिक्सल हिनखे चऊं था। तव्हां ॾिसो हिते नज़र अचे थो पियो। ऐं हे आहे नॉर्मल ऐं हिन जी पोज़ीशन जेको आहे सेंटर आहे। असां हिन जी पोज़ीशन आउटसाइड कंदासीं। आउटसाइड कईसीं, तव्हां ॾिसो त खुली बीह रहियो। पर असां छा था कयूंसि, हिन जी अञा पिक्सल थोरी 6% था कयूंसि। जॾहिं 6% कईसीं त हे हेतिरी ॿाहिरि तेज़ थी वई। हाणे असां हिनखे छा था कयूं, आउटसाइड महिल सिलेक्ट हुयो, हाणे असां हिनखे कयूं था इनसाइड। त हाणे ॾिसो त हिनखे अंदरि ज़ूम कयो अथईंसि। जेको स्टॉक असांखे 6 पिक्सल असां ॾिनोसीं, टेक्स्ट जे अंदरि मथां चढ़ी वियो आहे, ॿाहिरि न निकितो आहे। ऐं जेको सेंटर तव्हांखे सम्झ में आयो न, वरी मां रिपीट थो कयां। जेका असांजी टेक्स्ट लिखियलु आहे उन जे मथां जॾहिं असां स्टॉक 6 पिक्सल जो रखियोसीं त इनसाइड त उहा जेका टेक्स्ट असांजी चढ़ियल हुई त जेको स्टॉक जो कलर ब्लू आहे त उहो उन जे मथां चढ़ी वियो आहे। त असांजी अंदरी जेका वाइट कलर जी या रेड कलर जी जेका टेक्स्ट आहे उहा ॾिसो छुपी वई आहे, घटि थी वई आहे। वरी असां अचूं था सेंटर, त सेंटर ते जेतिरो थोरो थोरो ॿाहिरि आहे उहो फिली वियो आहे। हाणे असां वरी अचूं था आउटसाइड, त तव्हां ॾिसिजो त हे आउटसाइड में जेको असां 6 पिक्सल आहे उहो अञा ॿाहिरि टेक्स्ट खां हलियो वियो। त इहो हूंदो आहे आउटसाइड ऐं इन स्टॉक। वरी नॉर्मल में असां वञूं था त नॉर्मल डार्कनेस बि आहे। डार्कनेस में तव्हां ॾिसो त कुझु ब्लैक अची वियो, कुझु ब्लू अची वियो। त डार्कनेस हिन में जेका आहे ब्लाइंड मोड में वञी असां उहो सिलेक्ट कयूं। मल्टीपल कंदासीं त ॾिसो मल्टीपल में बि ब्लैक कलर ऐं उहो अची वियो, किथे गुम किथे कीअं। वरी असां अचूं था डार्क कलर, लिनियर ब्राउन। लिनियर ब्राउन बि सेम ई साॻियो थो रहे। असां लाइट में था अचूं। ॾिसो लाइट में असां जॾहिं आयासीं त उन कलर लाइट हणणु शुरू कई आहे। तव्हांखे नज़र ईंदी हूंदी हिन जॻह ते ॾिसो लाइट नज़र पई थी अचे, हिन जॻह ते लाइट नज़र पई थी अचे, विच ते हिन जी लाइट पई थी नज़र अचे, लाइटन थी वियो। स्क्रीन त असां कयूंसि, स्क्रीन बि तक़रीबन सेम ई पियो थो ॾिसिजे। सॉफ्ट लाइट था कयूंसि त लाइट आहे, ॾिसो तव्हां हिन जॻह ते जॾहिं ॾिसंदव तव्हांखे नज़र अचे थी पई
पर सॉफ्ट आहे। हाणे असां छा था कयूंसि, हार्ड लाइट था कयूंसि। हार्ड लाइट ॾिसो त हुनखे खणी बीठी आहे। मां थोरो अञा ज़ूम थो कयांसि, तव्हां ॾिसो हे लाइट हिनखे खणी बीठी आहे सफ़ा ॿाहिरि। वरी असां हिनखे छा था कयूंसि, लीनियर लाइट था कयूंसि त थोरी डिम थी वई। त हे हुन जूं तव्हांखे जेके बि साइज़ वणे त तव्हां उहो करे सघो था। इहो थी वियो असांजो थंबनेल तयारु थी वियो। अगरि इन में इनर शेडो आहे, तव्हां उनखे बि करे सघो था। असां हिनखे अनटिक कयोसीं त इहो ख़तमु थी वियो। असां इनर शेडो खे असां बि खेॾी सघूं था। हाणे असां इनर शेडो खे त टिक कयोसीं, पर हीअ जेको स्टॉक स्ट्रक्चर जेका पैनल आहे उहो ओपन न थियो आहे। त असां हिन जे मथां क्लिक कंदासीं सिर्फ़ु हिकिड़ो चकर। त असां पहिरियां नॉर्मल मोड में था वञूं ऐं पोइ हिनखे वञी कलर था ॾियूंसि। कलर असां हिनखे ॾियूं था साॻो ब्लू कलर ॾियण खां पोइ हिते असां हिन जी साइज़ ओपेसिटी पूरी था कयूंसि ऐं हिन जी असां हाणे तव्हां ओपेसिटी असां हिन जी 50% था कयूंसि। तव्हां ॾिठी, ऐं हे त 90 डिग्री ते ऑलरेडी आहे। हाणे थोरो मां हिनखे हिते थो रखां, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो साइडुनि में हिनखे ब्लू कलर। हाणे हे छा आहे, डिस्टेंस केतिरे में था असां रखूंसि, तव्हांखे डिस्टेंस थो मां सम्झायां। ॾिसो हाणे मथां खां ऐं हेठां खां हिनखे इनर शेडो पियो थो ठाहेसि। तव्हां ॾिसो हाणे मथां शेडो ठाहेसि, उहो शेडो छाजो हुयो, ब्लू कलर जो हुयो। त असां हिनखे छा कंदासीं, इन शेडो खे सिर्फ़ु 0 ते खणी आयासीं त ॾिसो कुझु बि नथो ॾिसण में अचे। ऐं असां 5 कयोसीं त मथां ऐं हेठां नज़र अचे थो। वरी साइडुनि खां बि उनजो शेडो नज़र अची वियो आहे। तव्हां ईअं बि रखे सघो था, थोरो घटि कयो हिते बि रखे सघो था। वरी आहे चौकी खे जॾहिं असां तेज़ था कयूं त तव्हां ॾिसो मथां ऐं साइडुनि खां कलर वधणु शुरू थी विया, ॼण 3D में टेक्स्ट थींदी थी वञे। त असां हिन जो थोरी अञा साइज़ असां हिन जी घटि था कयूं, हिन जी 20 था कयूंसि। असां लिखण में ई था 20 लिखी छॾियूंसि। असां हिन जी 20 लिखीसीं, 20% मथां ॾिसो हुनखे टेक्स्ट खे ॼण 3D में कढी पियो थो अचे। ऐं हेठां ॾिसो कंप्लीशन में न आहे उहा। ऐं वरी अचूं था साइज़। हे साइज़ हिन 7 कई आहे, असां थोरी वधीक था कयूं त वधीक थी वियो। पर असां छा था कयूंसि, हुन 7 रखी हुई, असां 10 था कयूंसि। त बिल्कुलु ॼण 3D वांगुरु ग्लो हिन करे बीह रहियो आहे। त ॾाढो ज़बरदस्त थी वियो। हे तव्हांजे साम्हूं आहे ऐं अहिड़े हिसाब सां इनर ग्लो आहे। हाणे असां हिनखे ओके था कयूं ऐं वरी था हिन ते असां इनर ग्लो खे टिक कयूं। हाणे जॾहिं असां इनर ग्लो खे टिक कयोसीं त हिन जो खुली आयो, पंहिंजो पाण ई खुली आयो आहे। ऐं हिन जे असां कलर खे साॻो ब्लू था रखूं। जॾहिं ब्लू रखियोसीं त तव्हांजे साम्हूं आयो, पर हिन में आहे अलॻि अलॻि बि असां कलर रखे सघूं था। असां हे कलर था रखूंसि, 2-3 कलर आहिनि, इनखे चयो वेंदो आहे ग्रेडियंट कलर। त हिन जी ओपेसिटी जेका आहे मतिलबु 35% आहे, पर असां थोरी वधायूंसि था। तव्हां ॾिसो अंदरि तव्हांखे नज़र ईंदो हूंदो कार में। त हिन जो बि असां 50% था कयूं ऐं सॉरी हिन जो 50% कयोसीं असां। उन खां पोइ हिते नॉइज़ आहे जेको हिन जो, असां उहो थोरो वधाईंदासीं। ॾिसो हिनखे अंदरां गिलो पियो थो अचे। अगरि असां सिर्फ़ु हिन जो हिकिड़ो कलर ॾियूंसि, हे कलर ॾियूंसि, त ॾिसो गिलो हिन जो आयो रेड कलर जो ऐं ब्लू कलर जो, हिनखे हे गिलो पियो थो अचे। त इहो थींदो आहे गिलो। हाणे गिलो सिर्फ़ु हिन जे मथां पियो थो अचे, पर तव्हां हिन जी अञा वरी साइज़ बि चई सॉफ्ट आहे, पर असां प्रेसिस था कयूंसि, अञा तेज़ थी वियो। सेंटर था कयूंसि त ॾिसो विच में अची वियो। हिन ते बि ॾिसो न, हे हिते अचे थो पियो। हिन जी असां चौकी खे थोरो वधायूंसि था। ॾिसो
ऐं साइज़ खे था वधायूंसि, छो जो कार क्रैश हिकिड़े अछे कलर में आहे न, त उनखे क्रैश घटि थो ॾेखारिजे। ऐं उन खां पोइ हिते असां हिन जो शेडो सेट करे सघूं था। हे काउंटर अलाइनमेंट आहे हिन जी, कहिड़ी साइड खां थिएसि। हे जेको आहे विच ते आहे, ॾिसो हे विच ते थी वियो, कार जी एंगल ॾिसो, हे ॾिसोसि। पर असांजो हे सिलेक्ट थियल हुयो पहिरियां, असां इन खे ई था कयूंसि। त ऐं ॿियो आहे जेटर आहे हिन में, जेटर खे बि तव्हां जेतिरो जेटर वधाईंदा वेंदव त ॼण हुन ते उन कलर जा डॉट डॉट ठहंदा वेंदा। तव्हांजे साम्हूं हे कार ते पियो थो ठहे, ॾिसी सघो था तव्हां। पर सुठो आहे, असां इहो कलर रखूंसि। मां उमेदु कयां थो त तव्हां थंबनेल ठाहिणु सिखी विया हूंदव। थैंक यू सो मच दोस्तो, वरी मिलंदासीं असां कंहिं ॿिए वीडियो में। तेसिताईं जो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, अस्सलाम वालेकुम।